पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत बजट गैर कानूनी तरीक़े सां मंज़ूर कराए धांधली सां असेंबली ठाही वई। हाणे बजट में धांधली कई वई। क़ौमी असेंबली में जेको कुझु कयो वियो ॾाढो ख़राब कयो वियो। पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त बजट मंज़ूरी जो अमल गैर कानूनी थी वियो। क़ौमी असेंबली में तमामु ख़राब मिसाल क़ाइमु थियो। स्पीकर उन ते क़दम नथो खणे त इहा बजट गैर कानूनी हूंदी। हुन चयो त तव्हां 8 असेंबली मेंबरनि जे वोट जे हक़ ते धाड़ो हयो। हुकूमत पंहिंजी ज़िद अना ते बीठी आहे त आवाम खे तकलीफ़ ज़रूर पहुचाइणी आहे। महांगाई सबबि आम माण्हू जी ज़िंदगी ॾुखी थी वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हुकूमत पंहिंजो अख़लाक़ी जवाज़ विञाए वेठी आहे। असेंबली धांधली जी बुनियाद ते ठाहे हाणे बजट में बि धांधली कई वई। हुन चयो त पाकिस्तान में चूंडियल नुमाइंदनि खे ॻाल्हाइण नथो ॾिनो वञे। स्पीकर खे ख़त लिखी छॾियो आहे, उनखे जवाबु ॾियणो पवंदो। हुन चयो त असांजा समूरा मेंबर मौजूद हुया, कुझु पार्टियुनि जा मेंबर न हुया। उन सां ख़राब पैगाम वियो। अपोज़िशन लीडर के ऐवान में मौजूद हुजण घुर्जे हा। हुन चयो त असांजो हक़ असां खां खसियो वियो, उन जी मज़म्मत कयूं था। असां शहबाज शरीफ खे चयो हुयो त असांजा समूरा मेंबर ऐवान में मौजूद हूंदा। असां पंहिंजो वाइदो पूरो कयो। हुन चयो त जेकॾहिं बजट एतिरी ज़बरदस्त आहे ऐं मुल्क तरक़ी करे रहियो आहे त हुकूमती मेंबर लिकनि छो पिया। हुन चयो त अपोज़िशन अॻवान त हमिलो बर्दाश्त नथो करे सघां। ख़बर नाहे नून लीग वारा कीअं बर्दाश्त करे विया। हुन चयो त बजट ई गैर कानूनी गैर आइनी आहे। असांखे न ॿुधो वियो, न असांजो वोट ॻणियो वियो। हाणे हिकु ई रस्तो आहे त आवाम वटि वञूं।